सेनेटर मौला बख्श चांडियो पीपी अॻवान चौधरी निज़ाम आराइन जी रिहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त पीपी वाहिद जमायत आहे जंहिंजो क़ाइद फाही ताईं वियो ऐं उन जा कारकुन बि फाही ताईं विया। बहादुर लीडर त मोहतरमा नुसरत भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई जिन मथां ज़ुल्म थियो पोइ बि पोयां न हटियूं। बहादुर आसिफ अली ज़रदारी आहे जंहिं जे गिरफ़्तारी वक़्तु संदसि पुट ऐं न्याणी गले मिले अलविदा कयो। सेनेटर मौला बख्श चांडियो चयो त इमरान खान बुज़दिलनि जो बुज़दिल लीडर आहे जंहिंजो हशर अञा वधीक ख़राब थियणो आहे। सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे जेको वेझो करे उन्हनि जूं दूरियूं परे करे उनखे हैदराबाद जो मेयर थियणु घुरिजे। असांजे मेयर लाइ पसंदि उहो आहे जेको शहर जी बहितरी लाइ कमु करे। हैदराबाद जे मेयर लाइ क़ाइद जे फ़ैसिले जो इंतज़ारु करणु घुरिजे। MQM बेनफ़रत जी सियासत कई ऐं हुननि बेनफ़रत जी सियासत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।